बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक्त जूं हेडलाइंस। गढ़ी खैरो जे पुनू भट्टी थाणे जी हद ॻोठ ग़ुलाम क़ादिर मुंदराणी में ज़मीन जे मामले तां कटोहर ऐं मुंदराणी बिरादरी विच में झेड़ो। 2 कलाकनि ताईं हिक ॿिए मथां जदीद हथियारनि सां फायरिंग। इलाइक़ो जंग जो मैदान बणिजी वियो। फायरिंग जे नतीजे में नौजवान सूबो कटोहर मारिजी वियो। जैकबाबाद में आबाद वेझो कोयटा खां रावलपिंडी वेंदड़ जाफ़र एक्सप्रेस जी बोगी खे ओचितो धमाके सां बाहि लॻी वई। मुसाफ़िर औरतुनि ऐं ॿारनि में की हार। 3 मुसाफ़िरनि में सख़्त ख़ौफ़ ऐं हिरास पखिड़िजी वियो। ट्रेन अमले पारां फौरी तौर बाहि लॻल बोगी खे ॿियनि बोगियुनि खां धार कयो वियो। ॿुधायो पियो वञे त जनरेटर में फ़नी ख़राबी सबबि बाहि लॻी वई। को बि जानी नुक़सान न थियो आहे। जैकबाबाद में इमाम हुसैन अलैहिस्सलाम सां मोहब्बत जे इज़हार तौर सफ़र इश्क उन्वान हेठि अरबईन वॉक रैली। हज़ारे मर्द तोड़े औरत मोमिनीन जी शिरकत। सफ़र इश्क अरबईन वॉक रैली आबाद खां कढी वई, जंहिंमें हज़ारे माण्हुनि पहिरें पंधु जैकबाबाद शहर जे DC चौक पहुची 10 किलोमीटर जो सफ़र कयो। अरबईन वॉक में शरीक माण्हुनि लाइ मुख़्तलिफ़ हंधनि ते सबील बि लॻाया विया। अरबईन वॉक में शिरकत कंदड़नि जो चवणु हो त सॼी दुनिया में पखिड़ियल कोरोना वबा सबबि अरबईन में शिरकत न कंदड़ मौला इमाम हुसैन अलैहिस्सलाम सां मोहब्बत ऐं इश्क जे इज़हार तौर सफ़र इश्क ऐं अमन रैली जे उनवान हेठि वॉक करे अरबईन जूं यादूं ताज़ा कयूं आहिनि। खैरपुर भरिसां जलबाणी बिरादरी जी 2 धुरियुनि में झेड़ो। नौजवान क़तल। पुलिस लाश पोस्टमार्टम बाद वारिसनि हवाले करे छॾियो। खैरपुर जे इकनॉमिक थाणे जी हद टंडो मस्ती भरिसां ॻोठ सूमर ख़ान जलबाणी में जलबाणी बिरादरी जी 2 धुरियुनि विच में झेड़ो थी पियो, जंहिंजे नतीजे में 2 जवाबदारनि नज़ीर जलबाणी ऐं आरिफ जलबाणी पिस्टल जा फायर करे पंहिंजे 119 वरियनि जे काशिफ जलबाणी खे क़तल करे छॾियो। सेखाट में क़ौमी शाहराह ते ट्रॉलर जो मोटरसाइकिल खे टक्कर। 22 वरहनि जो नौजवान जहांज़ेब फौत। 20 वरहनि जो उमेर सख़्त ज़ख़्मी। ट्रॉलर ड्राइवर गाॾी समेत फरार। पुलिस घुर्बल कार्रवाई पूरी करण बाद मड़ वारिसनि हवाले करे छॾियो। नंढे खंड जे अज़ीम क्लासिकल शाइर सूफ़ी बुज़ुर्ग शाइरनि जे सरताज हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जो 277 उर्स मुबारक सादगी सां मल्हायो वियो। औक़ाफ़ खाते जे वज़ीर सुहेल अनवर सियाल मज़ार ते पहुची गुलनि जी चादर चाढ़े उर्स मुबारक जो इफ़्तिताह कयो। इन मौक़े ते सूबाई वज़ीर सुहेल अनवर सियाल मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त कोरोना सबबि उर्स मुबारक जूं तक़रीबूं मुलतवी कयूं वयूं आहिनि। मेले जी इजाज़त न ॾिनी वेंदी। पांधीअड़ा बि रुॻो SOPs तहत दरगाह ते हाज़िरी भरे सघंदा। हुन वधीक चयो त भिटशाह ते चरागान न करण जे ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। तंगवाणी शहर जे विच बाज़ार में कारें तकरार तां लाशारी ऐं मलिक बिरादरी जी 2 धुरियुनि में झेड़ो। हिक ॿिए मथां लठियुनि जो वस्कारो। 8 ॼणा रतोरत। ज़ख़्मियुनि में अब्दुल करीम, मुनीर अहमद, नज़ीर अहमद, फारूक अहमद ऐं ॿिया शामिल। ऑल सिंध मलिक वेलफेयर जे अॻवाननि मोहम्मद इब्राहिम मलिक, उस्ताद आज़ाद मलिक ऐं ॿियनि जो एहतजाज। PTI अॻवान सरदार सज्जाद ख़ान बुलेदी चयो आहे त गुज़िरियल 6 सालनि दौरान बल्दियाती निज़ाम तहत मिलंदड़ करोड़ें रुपया बग़ैर कम जे करप्शन जे वर चढ़ी विया। गढ़ी खैरो टाउन समेत तालके जी 9 यूसिन जे चेयरमैननि खे हर महीने मिलंदड़ लखें रुपया ख़र्च थियण बजाए चेयरमैननि जे खीसनि में हलिया विया आहिनि, जंहिं ख़िलाफ़ तमामु जल्द सबूतनि समेत कोर्ट जो दर खड़काईंदासीं। मौजूदा करप्ट निज़ाम खां तंग थी ईंदड़ बल्दियाती इलेक्शन में असां गढ़ी खैरो अवामी इतिहाद जोड़ण जो ऐलान कयूं था, जंहिंमें तालके जूं सगारूं शख़्सियतूं शामिल हूंदियूं। अहिड़े ख़्यालनि जो इज़हार हुन गढ़ी खैरो में बुलेदी हाउस ते प्रेस कॉन्फ्रेंस कंदे कयो। हुन चयो त चूंडनि में PTI उम्मीदवार मोहम्मद मियां सूमरो ऐं अब्दुल रज़ाक खोसो जी हिमायत कई। मोहम्मद मियां वफ़ाक़ी वज़ीर थियण बाद जैकबाबाद वापसि अचण ई पसंदि नथो करे ऐं PPMPA मुमताज़ ख़ान जखराणी बि सवाइ करप्शन जे कुझु नाहे कयो। कश्मोरलग ज़मीनी तकरार तां चाचण ऐं मज़ारी बिरादरी जी 2 धुरियुनि में झेड़ो। लठियूं लॻण सबबि 13 ॼणा ज़ख़्मी। सिविल अस्पताल कश्मोर मुंतक़िल। पीपल्स पार्टी जे MNA मखदूम जमीलुज़्ज़मा जे भाउ मखदूम जलीलुज़्ज़मा उर्फ़ मखदूम हबीबुल्ला जी नैब कराची हथां गिरफ़्तारी ख़िलाफ़ सरवरी जमात पारां मटियारी में राज़िक ॾिनो, करीम ॾिनो काका, वॾेरो मीर चंद, वली मोहम्मद चांग ऐं ॿियनि जी अॻवानी में प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। अॻवाननि नैब ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई ऐं संदन चवणु हो त मखदूम ख़ानदान जो किरदारु शीशे जियां साफ़ आहे। संदन मथां बहतान लॻाए साख ख़राब कई पई वञे। मखदूम हबीबुल्ला खे जल्द आज़ादु कयो वञे, ॿी सूरत में वधीक सख़्त एहतजाज कयो वेंदो। सखर में पीअण जे पाणी जो बहरान बरक़रार। शहरी पाणी ढुक लाइ परेशान। बाबन शाह कॉलोनी, पीर मुराद शाह कॉलोनी, माइक्रो कॉलोनी, न्यू पिंड, टक्कर मोहल्ला, भूसा लाइन, गडाणी चौक, चूना भुट्टा, पीरज़ादा कॉलोनी, दर्जी मोहल्ला ऐं बिरोही मोहल्ला समेत अक्सर इलाइक़ा पाणी खां महरूम। शहरियुनि जी शिकायत ते म्यूनिसिपल एडमिनिस्ट्रेटर रिलीफ ॾियण बजाए पाणी टैंकर्स जा अघ मुक़रर करे छॾिया। नवाब अली मोहम्मद में दौलतपुर ऐं लुंडकी शाख जी पूछड़ी जे आबादगारनि जो ज़रई पाणी जी खोट ख़िलाफ़ एहतजाज। आबादगारनि खमीसो ख़ान भंड, हाफ़िज़ रज़ा मोहम्मद राहू, अनवर अली बुघियो ऐं ॿियनि जी अॻवानी में आबादगारनि प्रेस क्लब आॾो पहुची आबपाशी खाते जे अमलदारनि ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। इन मौक़े ते आबादगारनि जो चवणु हो त शाखनि ते मुक़रर दारोगनि पारां रिश्वत ते एवज़ बाअसर ज़मींदारनि खे पाणी विकिरो कयो पियो वञे, जॾहिं त पूछड़ी जे आबादगारनि खे पाणी न मिलण सबबि संदन बेजारो सुकी रहियो आहे, जंहिं सबबि लखें रुपयनि जो नुक़सान थी रहियो आहे। नोटिस वठी पूछड़ी जे आबादगारनि ताईं पाणी पहुचायो वञे।
मियाँ साहब प्रेस क्लब पाना शिकारपुर काविश KTN जे अगूणे रिपोर्टर शहीद अमीर बख्श बिरोही जी 17वीं वर्सी हमायूं शरीफ में मल्हाई वई। वर्सी तकरीब में शिकारपुर, कंदकोट, गौसपुर, करमपुर, तंगवाणी, ठुल, मीरपुर बुर्लो, मुबारकपुर, जैकबाबाद, गढ़ी खैरो, दोदापुर, गढ़ी हसन, जोंगल, खानपुर, लखी गुलाम शाह, गढ़ी यासीन, मधेजी, ड्रखण, चक, रुस्तम, मियाँ साहिब समेत मुख्तलिफ शहरनि मां सहाफ़िन जी शिरकत। शहीद अमीर बख्श बिरोही जी वर्सी जे मौके ते खेस भेटा पेश कई वई। पंगिरियो में ॻोठ लेल फार्म वासिन जो ज़रई ज़मीन ते बाअसर ज़मींदारनि पारां हथियारनि जे ज़ोर ते कब्ज़ो करण जी कोशिश ख़िलाफ़ फिदा हुसैन लेल, अल्लाह बचायो लेल ऐं फैज़ मोहम्मद लेल जी अॻवानी में एहतजाज। संदन चवण हो त बाअसर ज़मींदार हथियारनि जे ज़ोर ते असांजी ज़मीन ते कब्ज़ो करण चाहे थो। SSP मिठी ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो था कयूं त ज़मींदार ख़िलाफ़ कार्रवाई करे तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे। ऐं हिकु हफ़्तो अॻु C&S डिग्री कॉलेज शिकारपुर मां चोरी थियल मोटरसाइकिल वापसि न थी सघी। गढ़ी यासीन में शागिर्दनि ऐं वारिसनि जो वाजिद जेहो ऐं आमिर खान खरोस जी अॻवानी में न्यू फौजदारी पुलिस ख़िलाफ़ एहतजाज। मोटरसाइकिल वापसी जी घुर। ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं ख़बरूं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewsht.com में फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।